ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में क़ुरान जी तालीम ऐं क़ुरान जी तालीम ॾे माण्हुनि जो तवजो कंहिं बि क़िस्म जो न रहंदो। क़ुरान जी माण्हू तालीम खे छॾे ॾींदा, ॿार ॿियनि तालीमुनि जे मथां उन्हनि जो ज़ोर हूंदो। अॼु तव्हां ॾिसो वाक़ई ईअं आहे, तव्हां ई असां पंहिंजे ज़मीर जो मुहासिबो कयूं। सुबुह जो असांजो नंढड़ो ॿारु 7 बजे उथंदो, पोइ कॾहिं मुंहुं धोईंदो, कॾहिं न धोईंदो, ईअं अबरो सबरो। मां उनखे क़ाइदो पकड़ाईंदी, बाबा 8 बजे ताईं उस्तादु वेहंदो आहे, 7 बजे ॿारु उथियो, 7:30 बजे ताईं मुंहुं धोतई न धोतई, हल बाबा मस्जिद ॾे वाहे, अधु कलाकु हिन मज़लूम किताब जे पढ़ण जे लाइ मोकिलींदासीं। माफ़ु कजो, मूंखे मजबूरन तकलीफ़ में ॾुख में इहे लफ़्ज़ चवणा था पवनि। किताब जे लाइ घणो टाइम मोकिलियोसीं बाबा, ॿार खे क़ुरान जी तालीम जे लाइ अधु कलाकु मोकिलींदासीं, ठीकु आहे। 8 बजे खां पोइ 8:30 बजे खां पोइ तव्हांजो ॿारु वेंदो अंग्रेज़ी तालीम हासिलु करण जे लाइ। हाणे हिनखे घणो वक़्तु उते मोकिलींदासीं, 1 बजे ताईं या 2 बजे ताईं, बहरहाल 1 बजे ताईं। 8 बजे खां वठी करे 1 बजे ताईं कलाक संभालियो, घणा 4 खां 5 कलाक ॿारु क़ुरान जे पढ़ण जे लाइ, अधु कलाकु अंग्रेज़ जी तालीम हासिलु करण जे लाइ 5 कलाक। वरी जॾहिं तुंहिंजो ॿारु मोटी ईंदो न, अञा तुंहिंजो पेट ड्रॉ न थींदो, वरी उनखे सुठे सेंटर में मोकिलींदे त वञी अंग्रेज़ी तालीम यादि करे। बाक़ी क़ुरान जी तालीम जे लाइ तो वटि वक़्तु कोन्हे। पोइ जॾहिं अहिड़ो बेयारो मददगार तूं क़ुरान खे सम्झंदे न, त पोइ ख़ुदा जी नुसरत ऐं मदद बि तोसां ओतिरी नसीबु थींदी। अॼु क़ुरान खे तो एॾो माना पोइते सम्झो आहे, अलाह जी किताब खे एॾो तो पंहिंजे पुठ जे पोइते उछलाए छॾियो आहे मुसलमान। हालांकि असल किताब तालीम इल्मु क़ुरान जो आहे, जंहिंमां तुंहिंजा ऐं असांजा ॿार मुस्तफ़ीद हुजणु खपनि, जंहिंजी मुकमल तालीम तो ऐं असांखे हुजणु खपे। असां वटि त दस्तूर आहे, क़ुरान जी तालीम खे माण्हुनि छॾे ॾिनो आहे। माण्हू दुनियावी तालीम जी तरफ़, ऐं अल्लाह जो निज़ाम अहिड़ो ज़बरदस्त आहे, हर घर जे अंदरि, हर फ़र्द जे अंदरि, हर इलाइक़े जे अंदरि, हर शहर जे अंदरि जंहिं माण्हू बि क़ुरान जी तालीम हासिलु कई आहे, उन क़ौम जे अंदरि सभ खां वधीक इज़त वारो ख़ुदा उन क़ुरान वारे खे बणायो आहे। हर हमेशह हिन दुनिया खे क़ुरान वारे जो मुहताज बणायो आहे, क़ुरान वारे खे ख़ुदा कंहिंजो मुहताज न बणायो आहे। यादि रखी छॾियो इहा ॻाल्हि, इहा मुसम्मम में मज़बूत ऐं तजर्बे वारी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला क़ुरान वारे खे कंहिंजो मुहताज न बणाईंदो आहे, दुनिया वारनि खे क़ुरान वारे जो मुहताज बणाईंदो आहे। तव्हां असांजो कज़ियो थी वञे त मौली साहब वठी ईंदा आहियूं न दुआ जे लाइ, भाणे बि पंहिंजी खाराईंदो, विहारींदो बि पाण, हथ बि पाण धोराईंदो, कुल पढ़ी करे मौली साहब क़ुरान त बख़्शजाइनि। या को मसइलो हूंदो आहे त पोइ असां बि मके जा मुशरिक हुया, उन्हनि जो तरीक़ो अख़्तियार कयूं था। काफ़र अॻ में छा कंदा, काफ़र बि अलाह खे मञींदा, हा बिल्कुलु अलाह आहे, कंहिंखे इनकारी हालात जे वजूद जा, कंहिंखे काफ़र मञींदा। क़ुरान में अलाह ताला उन्हनि जो वाक़ियो बयानु फ़रमाए। पोइ काफ़र छा कंदा हुआ, उन्हनि जी ॿेड़ी वञी समुंड जे अंदरि जॾहिं फासंदी, पोइ हवाऊं जो हलंदियूं, समुंड जूं लहरां जो मथे वधंदियूं न, पोइ सम्झी वेंदा त यार हाणे अलाह खां सवाइ ॿियो को बचाइण वारो ॾाढा हंधि ॻाल्हायो न आहे। पोइ पाण में सलाह कंदा, वठी दुआऊं घुरंदा, ओ मुंहिंजा अलाह, असांजो वाइदो आहे, असां अॼु खां पोइ वरी को बि गुनाह न कंदासीं, हाणे रुगो महिरबानी करे असांजी ॿेड़ी रुगो किनारे ते लॻाए। पोइ क़ुरान थो फरमाए जॾहिं ॿेड़ी हुन जे किनारे ते लॻंदी, पोइ निकिरंदा, पोइ एॾा हरामी वरी चवनि था असांखे फलाणे बचायो आहे। हालांकि उते जेॾी महिल साह सुकेनि पियो त कंहिंखे पिया सॾु कनि, तव्हां असांखे बि जॾहिं दॿ पवंदी आहे न, पोइ अलाह यादि ईंदो आहे, मथे में सूरु पवंदो आहे, पोइ कीअं अलाह यादि ईंदो थी। ऐं तकलीफ़ महिल अलाह जा बाना, जीअं तकलीफ़ में तूं ख़ुदा खे सॾु थो करे न, ईअं ख़ुशी में बि ख़ुदा खे सॾु करे न। अलाह जो कसम आहे, अलाह खे सॾु थो करे ॾिस न, अलाह केॾो करम नवाज़ आहे। बुज़ुर्ग हुयो, हिकिड़ो ॿारु बीठो हुयो, हिकिड़ा हमारा ॾाचियूं चारींदा पिया वञनि, धनार, उहे जेके ॾाचियूं चारींदा आहिनि, सॾु कयईं उन्हनि खे, चई कारे था वञो, हकल पियो ॾिए, हा हा हा, हू जीअं ॾाचियुनि खे हकलींदा आहिनि, या असां मेंह खे हकलींदा आहियूं। चई छा था कयो, चई ॾाचियूं था हकलियूं। चई छा था चओ, चई हा हा। चई हा हा न कयो, हाणे हू कयो। छा कयो बाबा, अल्लाह हू आहे न, अल्लाह हू, अल्लाह जे नाले खां पोइ हू जेको ईंदो आहे, हा हा करण जी जाइ ते हू कयो। पोइ ॾाची चारण वारनि जॾहिं हू कयो न, वक़्तु ॿुधाए थो ख़ुदा जो कसम आहे, ॾाचियूं चारण वारा एॾा वलीउल्लाह बणिजी विया जो ख़रबे रुपयनि जा मालिक उन्हनि जे दरवाज़े ते रुगो उन्हनि जी ज़ियारत जे लाइ ईंदा। अल्लाह जे नाले में ख़ुदा जलाल ऐं कमाल एॾो रखियो आहे, पर असां उन मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम जे मथां अमल त कयूं नी। अल्लाह खे त पंहिंजे बानी सां प्यार आहे, पर करे त ॾेखारियूं न। गुनाहगार इंसान केॾो बि छो न हुजे, पर जॾहिं नदामत कंदो आहे,
गुनाह खां पेशेमान थींदो आहे, अल्लाह जे दरवाज़े ते जॾहिं मोटींदो आहे। हदीस आहे हिकिड़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जॾहिं गुनाहगार अल्लाह जे दरवाज़े ते आॾो ईंदो आहे, पोइ इलाज कंदो आहे, रोईंदो आहे, अखियुनि मां ॻोढ़ा वाईंदो आहे, नदामत वारो मामिलो कंदो आहे, पोइ अल्लाह ताला उन जे गुनाह बख़्शण जे करे, उन जे तौबे इस्तिग़फ़ार जे करे आसमान ते ख़ासि क़िस्म जी हिकिड़ी रोशनी थींदी आहे। आसमान चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदो आहे, थधड़ी हवा हलणु शुरू थींदी आहे। पोइ जेके जन्नत जूं हूरूं आहिनि न, चवंदी भला अॼु कहिड़ी राति आहे, शबे बरात वारी राति आहे, लैलतुल क़द्र वारी राति आहे, ईद वारी राति आहे। अॼु अचानक थधड़ी हवाऊं शुरू थी वियूं ऐं आसमान चोॾींहं जे चंड वांगुरु चमके थो। पोइ फ़रिश्तो उन्हनि खे चवंदो आहे, न शबे बरात बि नाहे, लैलतुल क़द्र वारी राति बि नाहे, रमज़ानुल मुबारक बि नाहे, फ़िलाणो पुटु फ़िलाणे जो अलाह खां परते हो न, अॼु अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे अलाह खां माफ़ी घुरी अथई। अलाह उन जी ख़ुशी में आसमान खे सजाए छॾियो आहे। अल्लाह उन जी ख़ुशी जे करे आसमान खे ज़ीनत बख़्शी आहे। तो वटि तुंहिंजो क़दुरु न आहे न। अल्लाह सां जेकॾहिं जुड़ी वञे त तुंहिंजी क़दुरु क़ीमत थी वञे न। पंहिंजे रब जे आॾो अचे त अल्लाह ताला तुंहिंजे मक़ाम खे बुलंद करे न। त बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुरान जी तालीम खे माण्हू पुठि ते छॾे ॾींदा, जीअं तव्हां असां अॼु कयूं था पिया। असां वटि क़ुरान जी तालीम छाजे लाइ आहे? ज़िना कर त क़ुरान यादि ईंदुई, तवजो कजो। चोरी कंदासीं त क़ुरान यादि ईंदो, आई ॻाल्हि सम्झ। गुथा कमु कंदासीं त पोइ क़ुरान यादि ईंदो। पोइ पंहिंजूं मायूं बि वठंदासीं, न्याणियूं बि वठंदासीं। या ॿाहिरि जे करे अन्न पियो आहे, अन्न जे ढेर जे मथां खट रखी करे क़ुरान शरीफ़ रखी वेंदासीं। छा अलाह क़ुरान हिन जे लाइ मोकिलियो आहे छा? तकरारनि खूननि जे लाइ ख़ुदा क़ुरान मोकिलियो आहे छा? या मैयत सां गॾु सुम्हारण जे लाइ ख़ुदा क़ुरान मोकिलियो आहे छा? या तूं चोरी करे, अड़े चोरी करण खां बाद में कंहिं नवाब वटि वञ, कंहिं रईस वटि वञ, कंहिं जागीरदार वटि वेंदे, कंहिं भोतार वटि वेंदे, चवंदी त मां न हलंदुमि। इन जे करे तो कमु गुथो कयो आहे, तो किनो कमु कयो आहे, मां इज़तदार माण्हू तोसां न हलंदुमि। दुनिया जा वॾेरा गॾु कर, हज़ारे ख़रबे माण्हू गॾु कर, पूरी दुनिया जी दुनियाई गॾु कर, हिन क़ुरान जे हिकिड़े लफ़्ज़ जे मथां क़ुर्बान कयो। वॾेरो इन जाइ ते हलण जे लाइ तयारु न आहे। तूं ख़ुदा जे क़ुरान खे खणी करे गुथनि कमनि जे लाइ ख़ुदा क़ुरान न मोकिलियो आहे। क़ुरान अलाह इन जे लाइ मोकिलियो आहे, हिन क़ुरान खे पढ़ी करे हिन जे मथां ज़िंदगी गुज़ार तोखे ख़ुदा जन्नत जो वारिस बणाए छॾे। बाबा क़ुरान इन जे लाइ आयो आहे। तव्हां असां ग़लति कमु कयूं, पोइ ख़ुदा जो क़ुरान सीने में। या असां वटि छा आहे, क़ुरान शरीफ़ घरनि में पियो हूंदो, हिकिड़ी पोती, ॿी पोती, टी पोती, चौथी पोती, अगरबत्तियूं, गुल ॿारींदासीं, पर कॾहिं खोले पढ़ियो सही त इहो क़ुरान चवे छा थो? अलाह जो किताब चवे छा थो? हिन में अलाह वॾा ख़ज़ाना रखिया आहिनि। अलाह हिन में वॾा उसूल ऐं ज़ाब्ता ऐं क़ाइदा रखिया आहिनि। उहे अखियूं वञी करे सड़नि, जिन खे अलाह नज़र त ॾिनी पर क़ुरान न पढ़ियईं। पोइ जॾहिं क़ुरान पढ़ंदे न, हा, जॾहिं क़ुरान पढ़ंदे त पोइ अलाह ताला तुंहिंजे मर्तबे मक़ाम खे पाण जे करे बुलंद कंदो आहे। जॾहिं क़ुरान पढ़ण वारो क़ुरान पढ़ंदो आहे त रब उन पंहिंजे बाने खे ख़ासि नज़र सां ॾिसंदो आहे। माना त अलाह जो ख़ासि बानो थींदे तॾहिं जॾहिं ख़ुदा जे हिन क़ुरान मजीद जी तालीम हासिलु कंदे। असां वटि हिन तालीम जो क़दुरु न आहे। मुला ॼाणनि, क़ुरान ॼाणे, मुलनि जो कमु आहे क़ुरान पढ़णु, असांजो को बि कमु न आहे। हल क़बर में तोखे फ़रिश्ता ॿुधाईंदा कमु मुलनि जो आहे या तुंहिंजो बि आहे? सभिनी जो कमु आहे मुंहिंजा भाउ। अलाह जे रसूल फरमाए, आख़िरी वक़्त जे अंदरि माण्हू क़ुरान जी तालीम खां बेख़बर। ख़ासि करे मां नौजवाननि खे चवंदो, ख़ुदा रा कोई ऐब न आहे, कोई गुनाह न आहे। 15 साल जा, 16 साल जा, 17 साल जा, 20 साल जा न आहियो क़ुरान पढ़ियल, अचो तव्हांखे क़ुरान पढ़ायूं। बाबा को तव्हां फीस त कोन था वठूं, न मौलवी तव्हांखां 5000 फीस वठंदा। जो हाणे महांगाई जो दौरु आहे, काॾों आणियूं साईं पैसा? फीस सबीलिल्लाह तव्हांखे क़ुरान पढ़ाईंदासीं। तव्हां ॾिसो, नंढे में नंढो मसइलो आहे। जेके रेड़ी हलाइण वारा रेड़ी हलाईंदा आहिनि, माउ जे पेट मां रेड़ी हलाइण सिखी आया छा? न था ॻाल्हायो। मज़दूरी करण वारो जेको मिस्त्री आहे, भित थो ठाहे, इहो अमड़ जे पेट मां इहो मिस्राइप जो कमु सिखी आयो आहे। साईं हाणे असां अछी ॾाढ़ी सां कारी साहिब जे साम्हूं वञूं, असांखे शर्म थो अचे। पोइ तोखे रेड़ी हलाइण में शर्म नथो अचे? मज़दूरी करण में तोखे शर्म, तोखे क़ुरान जे पढ़ण में शर्म अचे? कोई आर न सम्झो इल्म जे लाइ। 80 साल जो पोड़ो थी वञे, गोॾा खोड़े करे क़ुरान जी तालीम हासिलु करे सघे थो। जेको न आहे पढ़ियल, उहो पंहिंजी ज़िंदगी में ख़ुदा, तव्हां क़ुरान जेकॾहिं न पढ़ियो आहे, अलाह मूंखे त ताजुब थींदो आहे। मां पाण हिकिड़ो दफ़ो वेही करे सोचियुमि, हिंदू आहिनि न, हिंदू गैर मुस्लिम, उहे सुबुह जो निकिरंदा, पंहिंजे कमकार ते न वेंदा आहिनि। ख़बर अथव छा कंदा आहिनि? पहिरियों इहो, जेके हिंदू हुजनि या जंहिंजो हिंदू सां वास्तो हुजे, उन खां पुछा कजो। सुबुह जो जॾहिं उथंदा, खाईंदा बि पोइ, पीअंदा बि पोइ, चांहि बि पोइ, पहिरियों बुर्श करे वेंदी सिधो पंहिंजे मंदर में हलिया वेंदा। आई ॻाल्हि सम्झ?
5 मिंट 10 मिंट 15 मिंट जेको बि हुननि खे करिणो हूंदो आहे पंहिंजो कमु करे पोइ ईंदा, पोइ मानी बि खाईंदा, पोइ पंहिंजे कारोबार ते बि वेंदा। वरी शाम जो जॾहिं महिल मोटींदा हुननि जो तरीक़ेकार छा आहे, घर जीअं पचंदा, बुर्श कंदा, वेंजंदा, सिधो पंहिंजे मंदर में वेंदा, पोइ अची घर वारनि सां हाल अहिवाल कंदा। जे मुसलमान हो हुननि खे हुननि ते जेके पंहिंजे हथ ठहियल जेके माबूद आहिनि उन्हनि जे मथां एॾो एतमाद ऐं एतबार आहे जे हिन क़ुर खे सुबुह जो बि सीने सां लॻाए निकिरे न, शाम जो अची करे लॻाइनि, ख़ुदा जो कसम आहे ख़ुदा तुंहिंजा बेड़ा पार करे छॾे। कयूं असां पाण कोन था नी, असां अमल पाण कोन था कयूं। त बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जी निशानी माण्हू क़ुर जी तालीम जी तरफ़ तवजो न ॾींदा, ॿियनि तालीमनि ॾे तवजो ॾींदा, भाई क़ुर जी तालीम ॾे। अल्लाह खां दुआ आहे।